بن کربلا میں کو دھر کسیویا 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 عباس قاسم اکبر کسیویا بن کربلا میں کو دھر 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 کسیویا ہت کئی اصحاب رسول کٹھا کئی رشتہ دار رسول کٹھا ہت کئی اصحاب رسول کٹھا کئی رشتہ دار رسول کٹھا ان گال جو آہے ارمان ڈاڈھو ہک دیجے یلدار بہتر کسیویا بن کربلا میں کو دھر 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 کسیویا سوہنا شہزادہ گھوٹ کٹھا داڑھی لہنگا پائے موڑ کٹھا سوہنا شہزادہ گھوٹ کٹھا داڑھی لہنگا پائے موڑ کٹھا زہرا جو ویڑو ویران تھی چڑھتی جوانی میں اکثر کسیویا بن کربلا میں کو دھر 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 کسیویا بن بدان جے سارے ہونے زیتے قرآن پڑھو سر نیزے تے بن بدان جے سارے ہونے زیتے قرآن پڑھو سر نیزے تے کیو موجزو آ زہرا جے بچڑے کربلا میں تونگر کسیویا بن کربلا میں کو دھر کسیویا بن کربلا میں کو دھر کسیویا بن کربلا میں کو دھر کسیویا پردہ پیا جدا سارا وقت ولٹ بیٹھی مایان دی مارو تل وچ لیکن باقی پور شریفاں دا ہک رات کٹی ہک رات کٹی مقتل وچ ماں پڑا تو لہی ویٹھو آئے اکبر جو بابو قاسم کسیویا اکبر مار جیویا عباس لہی ویو مجھو آقا حسین کربلا جے میدان میں اکیلو بیٹھوا قبضہ تلوار تے متھو رکھی چاہے تو حل منا سر ینصرنا کو آہے مغریب جی مدد کرے 1400 سال گزری ویائن مجھے آقا حسین کے شہید تھیے ارمان جی گالا اج جو مسلمان تو چوے حسین کے شیعن ماریو بھی پان تھن ہانے گناہ بخش رہن لائے ماتم تھا کروں اج نے مسئلے کے ماں پانجے جان جی بازی لگائے بدھائن تو چایا مجھو مولا حسین قتل تھیوں لیکن قاتل شیعہ نائن یا گال دا چوڑا سانا پر انہیں کے ثابت کرن ناممکن ماں دعوے سا تو چواں حسین جا قاتل آہن اصحاب رسول یا اصحاب رسول جی اولاد
जंहिं ॻाल्हि लाइ दलील पेश न कजे उन ॻाल्हि जी का बि अहमियत न आहे। मुंहिंजी दावा ग़लत साबित थिए मुंहिंजो खून माफ़। हुसैन जे कातिल आहिनि असहाब रसूल या असहाब रसूल जी औलाद। हाणे मां सैयदनि खां माफ़ी वठी चवां थो नालो लिखो। मुसलमान ईमान जी ॻाल्हि कजांइ नाला मां थो खणा तूं ॿुधा ये शिया आहिनि या असहाब रसूलनि। मुंहिंजा का हुसैन खे रोवण वारो पहिरियों पहिरियों हुसैन जो कातिल आहे मोहम्मद बिन अशस असहाब रसूल अशस बिन कैस कुंडी जो पुट आहे। ख़बर अथव हिन मलोन कहिड़ो ज़ुल्म कयो। मां वरी सैयदनि खां हथ ॿधी माफ़ी तो घुरां। जुमिलो तो चवाई उहो मलोन आहे जे करबला जे मैदान में मुंहिंजे मौला हुसैन जे करबला जे मैदान में मौला हुसैन जी ॾाढ़ी मुबारक में हथ विझी मुंहिंजे आका खे पहिरियों तमाचो हयो आहे। ॿियो कातिल आहे सनान बिन अंस सहाबी रसूल अंस नखी जो पुट आहे। सहाबी रसूल जो पुट आहे इहो मलोन जे करबला जे मैदान में मुंहिंजे आका हुसैन खे पहिरियों नेज़ो हयो आहे। हाणे ॿुधंदा हलो टियों कातिल आहे उमर बिन साद सहाबी रसूल अशरा मुबशरा जो सहाबी साद बिन अबी वकास जो पुट आहे। ही उहो ज़ालिम आहे जंहिं करबला जे मैदान में मुंहिंजे आका हुसैन खे पहिरियों तीर हयो आहे। पंहिंजी फ़ौज खे मुखातिब करे चवंदो रहियो गवाह रहिजो मां हुसैन खे पहिरियों तीर थो हणां। चौथों कातिल आहे हसीन बिन नमीर रोइण जी इहा ॻाल्हि आहे मां त नालो खणी छॾियो तव्हां बि ॿुधी छॾियो लेकिन ख़बर अथव हिन बेईमान नुक़सान केॾो कयो आहे। हसीन बिन नमीर उहो मलोन आहे जंहिं मौला हुसैन जे उन पुट खे क़त्ल कयो जंहिंजो लक़ब आहे हम शक्ल पैगंबर जंहिंजो लक़ब आहे शबीए रसूल शहज़ादा अली अकबर। ही उहो मलोन आहे जंहिं अकबर जे सीने में बरछी हई आहे। पंजो कातिल आहे यज़ीद इब्न माविया। तव्हांजे अक़ीदे में ही मलोन बि सहाबी रसूल जो पुट आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे अञा बि चई थो जो शिया हुसैन जा कातिल आहिनि। हुसैन कुसंदो रहियो कातिल मारींदा रहिया को हथ हथियार खां ख़ाली न आहे। जंहिंखे तीर मिलियो उन तीर हयो जंहिंखे तलवार मिली उन तलवार हईं। जंहिंखे खंजर मिलियो उन खंजर जो वार कयो आहे। जंहिंखे कुझु न मिलियो उन करबला जी ज़मीन जी गरम मिट्टी खणी हुसैन जे ज़ख़्मनि ते हणंदो रहियो। रोइण जी इहा ॻाल्हि आहे भाउ कुसंदो रहियो भेणूं ॾिसंदियूं रहियूं। ख़ैमे जे दरवाज़े ते अली जी धी बीठी आहे मारो मारो जी आवाज़ आहे भाउ नज़र नथो अचे। उन वक़्तु मुंहिंजी साइण जो आवाज़ आयो हुसैन हुसैन जीअं कोन था ईअं कुसजी वञ भेण ॿाहिरि कान ईंदई। हुसैन भेण जो वस लॻे आहे भेण कफ़न पाराई आहे। मुंहिंजे आका हुसैन खे रोइण वारो तॾहिं मां नोहो लिखियो आहे जो करबला जे मैदान में केरु केरु कुसजी वियो। अब्बास अकबर आन मोहम्मद कासिम सईद जॉन हबीब इब्न मज़ाहिर
मां कंहिंजो नालो वठी चवां इहो चवंदुसि जो करबला में कूंधर कुसजी विया करबला में नवाब कुसजी विया रसूल जा पुट कुसजी विया जन्नत जा सरदार कुसजी विया मां कंहिंजे जनाज़े ते रोयां मां कंहिंजो नालो वठी पार कढां मां कंहिंजे जनाज़े खे रोयां मां कंहिंजी लाश ते पार कढां मां कंहिंजे जनाज़े खे रोयां मां कंहिंजी लाश ते पार कढां मेहमान कुसिया बन करबला